ठारूशाह जे हरीपुर जनाज़ा गाह में वर्क्स एंड सर्विसेज डिपार्टमेंट तरफ़ां MPA हसन अली शाह जे नाले ते लॻायल प्योर ब्लॉक स्कीम बाबति इंतहाई अफ़सोसनाक ऐं शर्मनाक हक़ीक़तूं साम्हूं आयूं आहिनि। हिन स्कीम में ठेकेदार लॻापियल खाते जा ऑफिसरनि ऐं इंजीनियरनि सां मिली भगत करे खुले नमूने करप्शन कई आहे, जंहिंसां न रुॻो सरकारी नाणे खे नुक़सानु पहुतो आहे पर आवाम जे एतमाद खे बि शदीद धक रसियो आहे। अफ़सोस जो मक़ाम इहो आहे त जनाज़े गाह जहिड़े मुक़दस जाइ जिते इंसान आख़िरी सफ़र जी तयारी करे थो ऐं जिते इज़त ऐं एतिराम ऐं पाकीज़गीअ जो ख़्यालु रखणु घुरिजे, उते बि करप्शन जा हथ पहुची विया आहिनि। नाक़स मटीरियल, घटि मयार जो कमु ऐं मापनि में हेरफेर करे ठेकेदार पंहिंजे ज़ाती फ़ाइदे लाइ सभु इख़लाक़ी हदूं पार करे छॾियूं आहिनि। इहा साॻी जाइ आहे जिते सभिनी खे हिकु ॾींहुं अल्लाह आॾो हाज़िर थियणो आहे। हुननि आला इख़्तियारनि ऐं एहतिसाब वारनि इदारनि ऐं लाॻापियल खातनि खां पुरज़ोर मुतालबो कयो था त हिन मामले जो फौरी नोटिस वरितो वञे, शफ़ाफ़ जांच कराई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।